महांगाई सटियल आवाम तैयार रहे। ठाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल पेट्रोल वधीक महांगो थियण जो इशारो ॾेई छॾियो। मिफ्ता इस्माइल चयो आहे त गुज़िरियल हुकूमत IMF सां पेट्रोल तां सब्सिडी मुकमल ख़त्म करण जो मुआइदो कयो। इमरान ख़ान ऐं शौकत तरीन जे मुआइदे ते मुकमल अमल कया हां त नौकरी मां कढियो वञे हां या वरी पेट्रोल फ़ी लीटर 300 रुपया हुजे हां। इस्लामाबाद में बिज़नेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर चयो त गुज़िरियल हुकूमत खंडु 48 रुपया फ़ी किलो एक्सपोर्ट करे 96 रुपया फ़ी किलो इम्पोर्ट कई। PTI हुकूमत में बजट खसारो 9.1 बिलियन डॉलर हो। असीं बजट खसारो 5% ताईं हेठि खणी ईंदासीं। वफ़ाक़ी काबीना जे बजट पॉलिसी काबीना मेंबरनि समेत सरकारी मुलाज़िमनि जे पेट्रोल कोटा मां 40% कटौती जी मंज़ूरी। बिजलीअ जी बचत लाइ छंछर जी मोकल बहाल करण जी मंज़ूरी। मार्केटूं शाम जो जल्दी बंदि करण ते गौर लाइ कमेटी क़ाइमु। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त बिजली बचत लाइ स्ट्रीट लाइट्स खे बंदि करण लाइ सूबाई हुकूमतुनि सां सलाह मशवरो कंदासीं। मार्केट्स जल्दी बंदि करण वारे फ़ैसिले ते सुभाणे क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में गौर कयो वेंदो। 15 जून खां बिजलीअ जी बंदिश 3.5 कलाक ऐं 3 जून खां पोइ लोड शेडिंग जो वक़्तु 2 कलाक कयो वेंदो। Islamophobic statements emanating out of officials of the Indian governing party yesterday absolutely outrageous. And this is an action that is condemnable, not only by the Muslims of India, not only by the Muslims of Pakistan, not only by the Muslims of Kashmir, but the Muslims all over the world. It exposes the Indian facade of a secular democratic nation. They are no longer, if they are unable to apologize, if they are unable to take appropriate action, then it is further proof that this is no longer secular India. This is Hindutva India. पाकिस्तान गुस्ताख बयान ते भारत खां माफ़ी जो मुतालबो करे छॾियो। परराही वज़ीर बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत में इस्लामोफोबिया जे वाक़िअनि ते ॻणती आहे। BJP उहिदेदारनि जे गुस्ताख बयाननि सां मुस्लमाननि जी दिलि आज़ारी थी आहे। रुॻो मुस्लमान मुल्कनि पर आलमी बिरादरी खे मज़म्मत करणु घुरिजे। इस्लामाबाद में जर्मन परराही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान रूस ऐं यूक्रेन विच में हलंदड़ तकरार ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। कश्मीर मसइलो बि गॾियल क़ौमुनि जे ठहरान मूजिबि हल थियणु घुरिजे। अफ़गानिस्तान मां वधीक पनाहगीर आया त ख़तरो वधंदो। जर्मन परराही वज़ीर चयो त अफ़गान बहिरान सबबि पाकिस्तान वधीक मुतासिर थियो। तालिबान हुकूमत ग़लति रुख तरफ़ वञी रही आहे। अफ़गानिस्तान जी बहाली लाइ पाकिस्तान सां गॾिजी कमु कंदासीं। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी बिलावल हाउस लाहौर में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। पंजाब में वज़ीरनि खे खाता अलाट करण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। ज़रीअनि मूजिबि हमज़ा शहबाज़ वज़ारतुनि वारे मामले ते पीपुल्स पार्टी जा ख़दशा ख़तमु करण ते ॻाल्हि ॿोल थी। नाणे वारे सेक्रेटरी ऐं नेब जे अंगनि अखरनि में तज़ाद। नेब दावा कई आहे त हेल ताईं 820 अरब रुपया ओगाड़िया आहिनि। नाणे वारे सेक्रेटरी पारां सिर्फ़ 15 अरब रुपया ओगाड़ण जी तस्दीक पब्लिक अकाउंट्स कमेटी नेब पारां ओगाड़ियल रक़म जी ऑडिट कराइण जी हिदायत करे छॾी। वक़्ती चेयरमैन ज़ाहिर छा ॿुधायो त नेशनल बैंक वज़ीर आज़म हाउस में अञा बि कुझु अरब रुपया मौजूदु आहिनि। पैसो करंट अकाउंट में रहंदो आहे, 1 टको बि ख़र्च नथा करे सघूं। नेब मुलाज़िम नौकरी में ईंदे ई पंहिंजा असासा ज़ाहिर कंदा आहिनि। ऑडिटर जनरल ॿुधायो त क़ौमी नाणे में नेब जे ओगाड़ियल रक़म जो रुॻो 2 खां 3% हिसो ईंदो आहे। सेनेटर शिबली फराज़ चयो त नेब जो जवाबदार नूर आलम कीअं थो इजलास जी सदारत करे सघे। नूर आलम ख़ान चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ केस बंदि नाहे थियो त इजलास सदारत नथो कयां। वक़्ती नेब चेयरमैन चयो त नूर आलम ख़िलाफ़ फाइल बंदि नाहे थियो।
तेलंगाना में वाद बावजूद डॉलर की उॾाम जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर ₹3.94 महांगो थी वियो। डॉलर मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। ₹204 थी वियो। ओपन मार्केट में भी डॉलर ₹0.5 इजाफे सां ₹205 विकिरो थियण लॻो। स्टॉक एक्सचेंज में कारोबार में मस्बत 235 पॉइंट्स की वाध सां 100 इंडेक्स 41,812 पॉइंट्स जी सतह ते अची वियो। लाहौर हाई कोर्ट पंजाब में वॾी वज़ारत जी चूंड कलदम करार ॾियण लाइ दरख़्वास्त ते हमज़ा शहबाज खे नोटिस जारी। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट खे बि मामलत लाइ नोटिस। दरख़्वास्त गुज़ारनि जी वकील दलील ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद बाग़ी मेंबर्स जी पोज़ीशन वाज़ह थी चुकी आहे। हमज़ा शहबाज वटि अक्सरियत नाहे। सरकारी वकील पारां हमज़ा शहबाज ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा। मेरा आज भी चैलेंज है, चेयरमैन नैब साहब 8 महीने डेली वेजेस पर काम करके घर चले गए हैं। अभी भी उनकी कोशिश है कि वापस इस सौदे पर आ जाएं। इस चेयरमैन नैब को जवाबदेह होना पड़ेगा कि जो इसने 4 साल इस मुल्क के अंदर नैब को इस्तेमाल करके सियासत को तोड़ने और मरोड़ने की कोशिश की है, किसके हिमा पर की है। हम सबको इस बात का एहसास होना चाहिए कि अगर मुल्क के मामलात में चलना है तो ये इदारा नहीं रह सकता। नैब ने मुल्क में करप्शन रोकी है, ये बात बिल्कुल गलत है। नैब का रिकॉर्ड आपको बताएगा कि एक पैसे की करप्शन नैब ने नहीं रोकी, बल्कि आज नैब इस मुल्क का करप्ट तरीन इदारा है। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खकन अब्बासी चयो आहे त 8 महीना डेली वेजिस ते कमु करण बाद जावेद इक़बाल नैब चेयरमैन उहिदे ते वापसि अचण जूं कोशिशूं करे रहियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खकन अब्बासी चयो त नैब जे मौजूदगी ताईं हुकूमती मामला न हली सघंदा। नैब मुल्क जो सभ खां वॾो करप्ट इदारो आहे। नैब खे जवाबु ॾियणो पवंदो त 22 सालनि दौरान केतिरनि सियासतदाननि खे जेल में विधो ऐं केतिरनि ते ॾोह साबित थियो। इंशाअल्लाह चूंडूं 2023 में थींदियूं। मलीर में जिना स्क्वायर वटि पाणीअ जी टैंक जी सफ़ाई कंदे 2 पुरत साहु ॿुसाड़जण सबबि फौती पुरत अकबर ऐं असलम जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। वारसनि में रोज़ ॾाढो मतल फौती पुरतनि जे वारसनि जी कंहिं बि सार न लधी। सिंध में ज़रई ऐं पीअण जे पाणीअ जो शदीद बहरान बरक़रार। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि तोड़े शहरनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। वादियुनि में मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे आबादगारनि जो पाणीअ जी खोड़ ख़िलाफ़ एहतजाज। कोनेरी में शहर डिस्ट्रिक्ट जे आबादगारनि जो शेड्यूल तहत पाणी न मिलण ख़िलाफ़ धरणो। नंढनि वॾनि शहरनि में ॻोठनि में पीअण जे पाणी जी खोड़ ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमूं ऐं शहरनि जो एहतजाज। कंडियारो में गुल माइनर में डोडा माइनर में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ आबादगारनि जी रैली। सराड़ी वेझो चौदगी स्टाफ वटि झीमल शाख जे आबादगारनि जो पाणी जी खोड़ ख़िलाफ़ धरणो। टायरनि खे बाहियूं एहतजाज कंदड़नि पारां पीअण जे ऐं ज़रई जे पाणी खोड़ ख़तमु करण जो मुतालबो। लाड़काने सेंट्रल जेल इंतजामिया ऐं कैदियुनि विच में शिकतान बरक़रार। रेंजर्स तलब जेल अंदरि ऑपरेशन जो इम्कान। जेल इंतजामिया जो चवणु आहे त मख़सूस कैदी जेल जो माहौल ख़राब करे रहिया आहिनि। ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। कैदियुनि पारां जेल इंतजामिया ते तशदुद जो निशानो बणाइण समेत मानी पाणी ऐं बिजली बंदि करण जो इल्ज़ाम। गूंगा
जमहूरियत की बहाली अदलिया ऐं सहाफ़त की आज़ादी लाइ मुसलसिल जिदोजहद कंदड़ बर्क़ सियासतदान ऐं ॾाहे रसूल बख़्श पलेजो जो अॼु चौथी वरसी मल्हाई पई वञे। अवामी तहरीक पारां जुंगशाही वेझो ॻोठ मंगर खान पलेजो में वरसीअ जी मुख्य तक़रीब थियल।